अस्सलामुअलैकुम तव्हां ॾिसी रहिया आहियो टीए न्यूज़। ख़बर शामिल करियूं था ग़ुलाम अल्लाह खां। अॼु सند जيان غلام الله शहर में انويٽو ھائي اسڪول سسٽم پاران سنڌ ثقافتي ॾھاڙو ملھايو ويو। प्रोग्राम सियासी ऐं समाजी वालिदीन समेत शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम में इंवेटिव स्कूल जे शागिर्दनि सिंधी सखावत खे उजागर करण लाइ टेबलोज़ ऐं क़ौमी गीत ते रक़्स करे ॾिसंदड़नि खां दाद हासिल कई। तक़रीर में सिंध जी तारीख़ ते शागिर्दनि चयो त 5000 साल पुराणी तहज़ीब रखंदड़ धरती आहे। मोहनजो दड़ो, मकली, बंबोर हिकु आहिनि। सिंध बाबुल इस्लाम आहे। सिंध हमेशह खां आहे ऐं हमेशह रहंदी। शागिर्दनि जे जोश जज़्बे सिंध जी मोहबत खे ॾिसंदे ख़ूब दाद ॾिनो। इन मौक़े ते उस्ताद मोहम्मद हसन चौहान, फयाज़ रज़ा इमरानी, फराज़ अली चौहान, अज़ीज़ आरफानी, अब्द अली इमरानी, मुमताज़ चौहान, महबूब अली चौहान, गुल मोहम्मद चौहान, शहबाज चौहान, इमाम बख्श फारूक, अब्दुल गनी कातिया, राशिद मल्ला, हैदर अली, अमीन मल्ला, वकार इमरानी, जावेद अली, अमीर बख्श, साफ़ी पीरल प्यासी, शहजाद मल्ला, हादी बख्श मलकण ऐं ॿियनि शिरकत कई। आख़िर में शागिर्दनि में इनाम पिणु विरहाया विया ऐं ख़ूब दाद ॾिनो वियो। वैसे तो मेमन का कायल हूँ, पर वक्त गुजरने पर तूफान जी प्यारी धरती कादिर जियणो आया मरणो हुआ। जंग सारी जारी रहंदी सिजड़ी तिंद दुश्मन सा। ने सलाई दम तुझे विका विका जो कदमन करी मन ते तुझे कदमन बावडनो में के मेडनो खीर खीरडनो के मुर्क दिनी के तीर ना सब याद अथम के घाव सुबह के जी बुधा तुझे पीड़ो कारोबार छा है? सही माए जो संदड़ी साए दोस्त असा के सर जो सौदो करनो हुआ पंहिंजी प्यारी धरती खातिर जीणो हुआ। मथे में सूरा मोकल दे on that with heritage agent on the tabulation people gather in all major cities of Sindh। रिपोर्ट शाहिद समूह टीएन न्यूज़ ग़ुलाम अल्लाह।